मेहड़ बैंक मां पैसा कढवाए वेंदड़ अरबी टीचर महबूब चांडियो खां नामालूम फोरू 8 लख रुपया फुरे फरार थी विया। तफ़सीलन मूजिब मेहड़ बैंक मां 8 लख रुपया कैश कढाए ॻोठ वेंदड़ अरबी जो उस्ताद महबूब चांडियो खां 4 नामालूम फोरन हथियारनि जे ज़ोर ते 8 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। पीपी अॻवान गुलाम रसूल चांडियो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त फुर वाक़े खां पोइ जल्दी पुलिस खे इतलाउ ॾिनो, पर पुलिस वाक़े वारी जाइ ते न पहुती। एसएचओ तोड़े एसएसपी दादू ॻाल्हाइण लाइ तयार नाहिनि। ख़बर नथी पवे त चोरनि सां पुलिस मिलियल आहे, अलाए ॿियो को। चोरनि खे कीअं ख़बर थी पवे त केरु माण्हू केतिरा पैसा खयों थो वञे। इंसाफ़ न मिलियो त भरपूर रद्द अमल ईंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।